मुंहिंजो नालो त अब्दुल अज़ीज़ आहे। मां वेठो घणी मिश्क जमाली जे ॻोठ में आहियां। उन खां पोइ उते वेठो हुउसि, उते ॿारनि जी नाजाइज़ी नियाणी मुंहिंजी ॾिनल हुई, उनखे धक पेट सां ॿार हुउसि, धक ॿ कयूंसि, मूंखे घर में लहण न पिया छॾीनि। पोइ विच में ॿिया पिया ऐं उन्हनि मूंखे कढी ॾिनो, माना ॿार कढी ॾिना, जेके न चोपल न कपिड़ो, माना गंदल कपिड़नि सां गॾु मां खणा हैदराबाद वियुसि। उन खां पोइ मुंहिंजे पोयां न पीछो कयो, पुछा कयो, न ॻाछा कयो, मां कहिड़े हालनि में आहीं न आहीं। 12 ॾींहंनि खां पोइ नियाणी माना इंतकाल करे वियो। उन खां पोइ फ़ोन करे चयो बाबा मुंहिंजे तॾे ते न अचनि। उन खां मां जनाज़ो खणी पुॻो आहियां त मूंखे तॾे ते हुते मूंसां विरिया आहिनि, जंहिंमें ॻोठ वारा सभई शाहिद आहिनि, राज ओड़ो पाड़ो। ऐं उन खां बाद वरी मुंहिंजे घर ते हमिलो कयो अथनि। उनजा शाहिदनि जेके ॻोठ वारनि हिननि खे पोइ मोटायो आहे। उन खां पोइ वरी हिननि जी नाइजाइज़ी हलंदड़ राज चयो त असां तोखे बिरादरी फ़ैसिलो ॾींदासीं। वाहिद खिलू जा पुट वाहिद मुंहिंजी हिननि हमिलो कयो। उन खां पोइ वरी राजनि ॿारनि सभिनी रलिजी चयो त तोखे फ़ैसिलो ॾींदासीं, तोसां नाइजाइज़ी थियल आहे। यको मूंखे रखियो पिया अचनि, राज में मूंखे केस करणु कोन छॾियऊं। उन बावजूदि विच में वरी पुलिस जी चढ़ाई करायूं। पुलिस खां असां रहिस भोतार खां वञी माना पुलिस खे चवरायो, पुलिस पोइ हिते हटियो आहे। उन बावजूदि हींअर ख़ालिक गफ़ूर ख़ालिक हफ़ीज़ क़यूम इहे धमकियूं था ॾियनि, सपोर्ट उन्हनि जी था कनि। ऐं असां भाइरनि खे ठाहिण कोन था छॾीनि, जंहिंमें भाउ सिद्दीक़ उन तस्लीम कयो त वाक़ई असां हुननि खे चयो त नियाणी खे धक था हणो, पोइ जेको अब्दुल अज़ीज़ झुकंदो। बाबा अब्दुल अज़ीज़ ॾियो तव्हांजो कहिड़ो कयो झुके तव्हां वटि, त कसूर हुजे उन लाइ मां झुकां बि सही। तालिबो इहो आहे त माना फ़ैसिले ते राज़ी थिया, फ़ैसिलो साईं बाबा जे चवण सां रखारायोसीं। फ़ैसिले ते न आया, उते मूं ख़र्च कयो ऐं हींअर तॾहिं बि धमकियूं पिया था ॾियनि। मूंखे ख़तरो आहे ख़ालिक खां, हफ़ीज़ खां, क़यूम खां। केॾीमहिल मुंहिंजे बचनि खे मूंखे नुक़सानु थी थो सघे। बराए महिरबानी वाहिद खे पुटनि खे गिरफ़्तार कयो। इन वाहिद खे बि जो फ़ैसिलो ते राज़ी मन थी फ़ैसिलो ॾियनि। जेके